इनकलाबी शाइर डॉक्टर आकाश अंसारी जे घरवारी जो वीडियो बयान साम्हूं अची वियो आहे। विशाल लतीफ़ डॉक्टर आकाश जो कातिल नाहे। हाजानी अंसारी जो चवण आहे साज़िश करे विशाल लतीफ़ के फासाए पियो वञे। डॉक्टर आकाश जी घरवारी जो चवण आहे। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। इनकलाबी शाइर डॉक्टर आकाश अंसारी जी घरवारी जो वीडियो बयान साम्हूं अची वियो आहे। विशाल लतीफ़ डॉक्टर आकाश जो कातिल नाहे। वीडियो बयान में हाजानी अंसारी जो चवण आहे त साज़िश करे विशाल लतीफ़ के फासाए पियो वञे। इनकलाबी शाइर डॉक्टर आकाश अंसारी जे घरवारी जो वीडियो बयान साम्हूं अची वियो आहे। विशाल लतीफ़ डॉक्टर आकाश जो कातिल नाहे। साज़िश करे विशाल लतीफ़ के फासायो पियो वञे। डॉक्टर आकाश जी घरवारी जो इहो चवण आहे। तफ़सील मालूम कंदासीं आवाज़ जी रिपोर्टर यूनिस बकारी खां। जी यूनिस, कहिड़ा तफ़सील आहिनि आगाह कजो। जी बिल्कुल, डॉक्टर आकाश अंसारी जी घरवारी इहो वीडियो बयान जारी कयो आहे, जंहिं मूजिबि हुनजो चवण आहे त हुनजो पुटु विशाल लतीफ़ हिन खून जे क़त्ल में जेको आहे मुलविस न आहे। ऐं हुन वधीक चयो त असांजा जेके मिल्कियतनि जा तकरार हलनि पिया, हुन सां गॾोगॾु संगावती तकरार हलनि पिया, जंहिं करे घण रुखी जांच करे ऐं असुल कातिल गिरफ़्तार कया वञनि। जॾहिं त डॉक्टर आकाश जो पुटु हुन सां तमामु घणो प्यारु कंदड़ आहे ऐं हू कंहिं प्रेशर में अची इहो बयानु ॾिनो अथसि, पर हू हिन क़त्ल में मुलविस न आहे। डॉक्टर आकाश जी घरवारी जो इहो चवणु आहे।